अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। दोस्तों, कॾहिं तव्हां गौर कयो आहे त हिकिड़ी मरी वञण खां पोइ ॿी जेका आहे ज़िंदगी या क़यामत जो तसवर या क़यामत जो थियणु छो ज़रूरी आहे। कुझु माण्हू जेके आहिनि उहे क़यामत जा यानी कि मरी वरी ज़िंदा थियण जा इनकारी आहिनि। हर एक जा पंहिंजा पंहिंजा कॉन्सेप्ट आहिनि, पर असां मुस्लमाननि जो इहो ईमान ऐं अक़ीदो आहे त मरी वञण खां पोइ वरी हिसाब किताब थींदो आहे। हिसाब किताब खां पोइ जेको आहे उहा जंहिंजा जहिड़ा अमल हूंदा उनखे उन क़िस्म जो बदिलो मिलंदो। पर हिकिड़ो अकुली हवाले तां हिकिड़ो सवाल पैदा थिए थो त का लॉजिक हुजणु घुरिजे उनजी त मरी वञण खां पोइ ॿी ज़िंदगी छो ज़रूरी आहे ऐं मरी वञण खां पोइ हिसाब किताब थियणु छो ज़रूरी आहे, क़यामत छो ज़रूरी आहे। त दोस्तों, तव्हां दुनिया जी ज़िंदगीअ में ॾिसो, हिकिड़ा मज़लूम आहिनि जेके वीचारा सदाईं सॼी उमिरि इताब हेठि ज़ुल्मनि जो शिकार थियनि था ऐं कुझु माण्हू आहिनि जेके वरी हमेशह ज़ुल्म कंदा रहनि था। त हाणे सवाल इहो थो पैदा थिए त हिकु मज़लूम माण्हू जेको सॼी उमिरि ज़ुल्म सही ही दुनिया जान फ़ानी छॾे वञे, मरी वञे, ऐं हिकिड़ो माण्हू आहे वरी अहिड़ो जेको सदाईं माण्हुनि खे ईज़ाईंदो वठे, तकलीफ़ ॾींदो वठे, ज़ुल्म कंदो वठे, माण्हुनि जा हक़ खाईंदो वठे, चोरी कंदो वठे, ज़िना कंदो वठे। मतिलबु गुनाहनि जी जेका जड़ आहे त ॿिए इंसान खे तकलीफ़ ऐं ईज़ा ॾियणु, इहा गुनाह जी जड़ आहे। कहिड़ो बि अमल आहे तव्हां उन सां हिकिड़ो क़यास करे सघो था त हर उहो अमल गुनाह आहे जंहिंसां ॿिए जी दिलि आज़ारी थिए, ॿिए खे तकलीफ़ पहुचे, ॿिए जी तज़लील थिए। त सवाल इहो थो पैदा थिए त हिकु माण्हू जेको सॼी उमिरि अहिड़ा कम करे ऐं माण्हुनि खे ईज़ाईंदो वठे, तकलीफ़ ॾींदो वठे, ऐं उहो बि ईअं ई आम माण्हुनि वांगुरु मरी खपी वञे ऐं अहिड़े ई तरीक़े सां उनखे दफ़न बि कयो वञे जीअं आम माण्हुनि खे दफ़न कयो वञे थो, उन जूं रसूमात अदा कयूं वञनि। ऐं हिकु अहिड़ो माण्हू जेको मज़लूम हुजे, जंहिं वीचारे सॼी ज़िंदगी उन्हनि ज़ालिमनि जे हथां ज़ुल्म जे ऐं इताब जे हेठि रहियो हुजे, उन जा जेके आहिनि हक़ माण्हुनि फबाया हुजनि, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि जी हिरासमेंट कई वई हुजे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि जी हक़ तलफ़ी कई वई हुजे, ऐं उहो इंतिहाई करबनाक ऐं ॾुखाइती कैफ़ियत में ऐं तकलीफ़ जे कैफ़ियत में ज़ुल्म सहंदे सहंदे रोअंदो रड़ंदो ऐं ॾुखनि जा अंबार खणी, तकलीफ़ुनि जा अंबार खणी ऐं हितां मरी खपी वञे, ऐं उहो बि ईअं ई माना आम उनजो बि हिकिड़ो किसो हुजे। त इहा हिकिड़ी इंसाफ़ वारी तक़ाज़ा न आहे। माना इंसाफ़ इहो ईअं न, माना जी घुर इहा न आहे त ईअं थिए। इहा ख़ुदि शइ हिकिड़ी वाज़ह आहे, हिकु दलील आहे त न क़यामत हुजणु ज़रूरी आहे। तव्हां त हिसाब किताब त थिए, उन मज़लूम जी दाद रसी त थिए, उन ज़ालिम खे उन पंहिंजे किरदार जो जेको आहे उनखे बदिलो त मिले। दुनिया जी ज़िंदगीअ में त ज़ालिम तबिको हिन वक़्तु ऐशो इशरत जी ज़िंदगी गुज़ारे थो न। हर माण्हू उन खां ख़ौफ़ज़दा आहे, कोई बि माण्हू उन्हनि खे हक़ सचु नथो चए, ऐं हर माण्हू उन्हनि खे रिलीफ ॾियण जे लाइ कोशिशि आहे। मज़लूम खे जो को बि साथ ॾियण लाइ तयारु न आहे, मज़लूम जी दाद रसी नथी थिए। कानून हुजे ऐं या असां वटि फ्यूडल जेको सरदारी सिस्टम आहे उन में हुजे, हर माण्हू जेको आहे उहो ज़ालिम जो साथारी लॻो पियो आहे। त इन सूरत जे अंदरि इंसाफ़ त मज़लूम तां थियो ई कोन। ज़ालिम खे त इहा कंहिं अहसास बि नज़र आयो त तूं ज़ालिम आहे। हिते कंहिं ज़ालिम खे तव्हां चई सघंदव त तूं माना ज़ुल्म थो कंदो वठे, तूं ज़ालिम आहे। हक़ जी शाहिदी या हक़ जी गवाही या कलमा हक़ चवणु एॾो सवलो त कोन्हे। को माण्हू चई सघे थो त साईं असां चऊं था, पर न इहा हीअं एॾी सवली ॻाल्हि न आहे। त अॼु जेकॾहिं हिन दौर जे अंदरि को ज़ालिम खे सिधो ज़ालिम जी फ़तवा बि नथा आणी सघो, उनखे सज़ा बि न अचे ऐं मज़लूम जी दादरसी बि न थी सघे, त आख़िर को त अहिड़े क़िस्म जो प्लेटफॉर्म हुजे जिते जेको आहे उन मज़लूम जी दादरसी थिए, त पोइ उहो माना क़यामत आहे।
हिन दुनिया जी ज़िंदगीअ खां पोइ जेको आख़िरत जो कॉन्सेप्ट आहे तसवर आहे इहो इतां उन जी मज़बूत हिकु दलील तौर ते उभरी अचे थो। ऐं अल्लाह वहदहू ला शरीक जेको अल्लाह जल जलाल हुआ उन जी वजूद जो जेको तसवर ऐं कॉन्सेप्ट बि इतां मज़बूत थिए थो त हा हिकु अहिड़ी हस्ती बि हुजणु ज़रूरी आहे जेका सभिनी खां ॾाढी हुजे, सभिनी खां ताक़तवर हुजे, सभु जेके हितां मख़लूक जा आहिनि उहे उन जी मुठ में हुजनि, उन जे ज़ेरे तसलुत हुजनि ऐं उहा ज़ात बि हुजणु ज़रूरी आहे तव्हां त मज़लूम खे इंसाफ़ ॾेई सघे, उहो बिना कंहिं ख़ौफ़ जे, बिना कंहिं रख रखाव जे इंसाफ़ जो जेको आहे त उहो आलम जेको आहे उन तक़ाज़ाउनि खे पूरो करे सघे ऐं उहा आहे रब जी ज़ात। यानी कि मां हिकिड़ो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त क़यामत जे हुजण जो हिकिड़ो जेको आहे हिकु आम जेका लॉजिक आहे हिकिड़ी जेका मुंहिंजे साम्हूं आई मां उहा ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे वजूद जी हिकिड़ी तक़वियत माण्हूअ खे मिले थी पई त न हा अहिड़ी हस्ती हुजणु ज़रूरी आहे, उहो अल्लाह पाक ई आहे ऐं क़यामत ज़रूरु थींदी त जिते मज़लूमनि जी दादरसी थींदी, छो त उहा अल्लाह पाक जी सुन्नत आहे ऐं मालिक हिकिड़ो निज़ाम अहिड़ो ख़लक़ियो आहे त तव्हां दुनिया में वञो ऐं दुनिया में वञी करे उन्हनि खे रहनुमाई करण खां पोइ सिधो ऐं ग़लति कमनि जी, सही ऐं ग़लति कमनि जी रहनुमाई करण खां पोइ उन्हनि खे कम जी आज़ादी ॾेई छॾी त हाणे तव्हां जेको वणे कयो, ग़लति कमु कयो बि भली कयो, उन्हनि जी बि उन्हनि खे आज़ादी आहे। ऐं जेके फ़रिश्ता मुक़ररु आहिनि उन्हनि खे बि इहो हुकुम आहे त हिन खे जेकॾहिं ग़लति इंसानु कमु करे त उन्हनि में बि तव्हां उन्हनि जा मुआविन बणिजो, माना उन्हनि जे साम्हूं रुकावट न विझो ऐं जेकॾहिं कोई सही कमु कनि था त उन्हनि जे साम्हूं बि का रुकावट न आहे विझणी, उन्हनि खे बि तव्हां उन्हनि जा बि मददगार बणिजी वञो। हाणे इहा आहे त उहो ताराज़ी जेका इंसाफ़ जी जेका आहे उहा तुरंदी क़यामत जे ॾींहुं, छो त इंसान खां इंसाफ़ करे इहा त हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उहो त तारीख़ में कुझु शयूं खणी आहिनि पर अक्सरियत जेका आहे वक़्तु जेको आहे उहो हमेशह ज़ालिम जो दौरु रहियो आहे। ऐं हे असांजा ॾींहं जेके अचनि था मुहर्रम शरीफ़ जा, इहे ख़ुदि असांखे इहो सबक़ु ॾियनि था त जेको मज़लूम हमेशह ज़ालिमनि जे हथां ज़ेरे इताब रहियो आहे, मज़लूम ते हमेशह ज़ुल्म कयो वियो आहे। ऐं हज़रत इमाम हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ऐं उन्हनि जी आल ते बि जेके ज़ुल्म कया विया त ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि जो बि त हिसाब किताब थींदो न। हाणे जेकॾहिं उन्हनि सां थियल ज़ुल्म जो इज़ालो ई न थिए त पोइ त मां जेको आहे इहा त हिकिड़ी नाइंसाफ़ी जो हिकिड़ो सिस्टम ऐं कानून थी वियो। त अहिड़े तरीक़े सां मां तव्हांखे ॿुधायां त जेके बि हज़रत अली साईं जे धुर हुई उन टाइम बि मां सम्झां थो पियो त मज़लूम हुई, शियाने अली अॼु बि शियाने अली आहिनि ऐं मां सम्झां थो पियो त हर मज़लूम शियाने अली आहे ऐं मां बि जेको आहे उहो शियाने अली आहियां। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन हैदर करार शेर ख़ुदा हज़रत अली करमुल्लाह वजह जो मां साथी आहियां, मां उन जे पार्टी जो माण्हू आहियां, उन जे शियाने अली मंझां आहियां, छो त हर मज़लूम शियाने अली आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं बि कोई मज़लूम हूंदो त मज़लूम जी टेक उन जी सपोर्ट ऐं दादरसी किथां थी थिए, फ़लसफ़े हुसैन ऐं फ़लसफ़े अली तां थिए थी, छो त उन्हनि जी तारीख़ ऐं हिस्ट्री मज़लूमनि वारी तारीख़ ऐं हिस्ट्री आहे। त ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकु मज़लूम जेको इन दौर जो हूंदो त उहो उन खे ई फ़लसफ़े खे जो क़ाइल बणिजी वेंदो, उनखे सम्झी वेंदो त वाक़ई माना जेको आहे इन्हनि सां बि जेके नाजाइज़ियूं थियूं ऐं उहे बि उन्हनि सां जेके ग़ैर मुनसिफ़ाना जेके रवैया रखिया विया त हिकिड़ो पाण सां थियल वारदात ऐं पाण सां थियल जेके उन सां हितां इन समाज जा जेके ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि ते क़यास करे थो त उहो ऑटोमेटिकली माना उन्हनि सां जेको आहे मुहबत शुरू थी वञे, अहले बैत सां ऐं अहले बैत जे सां कुर्ब थी थो वञे ऐं उहो ख़ुदि माना शियाने अली बणिजी थो वञे। बाक़ी दावत जी त ॼण को अहिड़े क़िस्म जी अहमियत ई नथी रहे, उनजो ख़ुदि किरदारु ॼण उहो उनखे उन्हनि तरफ़ वठी वञे थो।